पुरेरोलाल स्टेशन लग ॻोठ बाउखान पठान में मुबैना तौर 7 सालनि जी न्याणी शुमाइला बुर्डो सां ज़्यादती जी कोशिश कंदड़ जवाबदारनि पारां मोतबार धमकियुनि ख़िलाफ़ मोहम्मद मूसा बुर्डो, मोहम्मद अली बुर्डो, मोहम्मद अमीन बुर्डो, डॉक्टर शुएब बुर्डो, ज़ुबैर अहमद ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दायो आहे त जवाबदारनि जा माइट रफ़ीक ख़ासकेली, अला बचायो ख़ासकेली, सैफुल्ला ख़ासकेली ऐं नईमुल्ला ख़ासकेली असांखे धमकाए रहिया आहिनि त केस तां हथ खणो। उन्हनि एहतजाज कंदे चयो त जवाबदारनि जे माइटनि असांखे घरनि ताईं महदूद करे छॾियो आहे ऐं असांखे केस तां हथ खणण लाइ मुसलसल धमकाए रहिया आहिनि। उन्हनि चयो त न्याणी सां मुबैना तौर ज़्यादती जी कोशिश कंदड़ मजू ख़ासकेली ख़िलाफ़ केस त दाख़िल कयो वियो आहे पर अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में नाहे आई। हुननि जो चवणु आहे त खेनि ख़तरो आहे ऐं हुननि खे कंहिं बि वक़्तु जानी तोड़े माली नुक़सान पहुचाए सघनि था। हुननि एसएसपी मटियारी ऐं सुजाण धुरियुनि खां इंसाफ़ ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।